अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा है 4 JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़। एहसास किफ़ालत प्रोग्राम में करप्शन जे रोकथाम लाइ ह्यूमन राइट्स पारां फोकल पर्सन सिंध सैयद रियाज़ अली शाह, मोहम्मद फरहान कुंबर डिस्ट्रिक्ट मॉनिटर ऐं सैयद ज़ीशान शाह काज़मी ज़िला टंडो मोहम्मद खान जे यूसी सईद पोरटुकर सेंटर पहुता, जिते सेंटर इंचार्ज आशिक अली भुट्टो ऐं प्राइमरी उस्ताद गुल मुनीर जन पाकिस्तान तहरीक इंसाफ सिंध जे नायब सदर सैयद ज़ुल्फ़कार अली शाह जा थोरा मञीदे ॿुधायो त साईं जन अवाम जी सहूलत लाइ ही सेंटर खोलायो ऐं पंहिंजे ख़र्च ते मानी ऐं थधे पाणी जो बंदोबस्तु कयो वियो। सैयद रियाज़ अली शाह औरतुनि खे मिलंदड़ रक़म ऐं इंतज़ामनि जो पिणु जाइज़ो वरितो। ॻोठ सैदपुर टकर में एहसास कफ़ायत प्रोग्राम जो सेंटर क़ाइमु थियो, असांखे ॾाढी ख़ुशी आहे त ॻोठ वारा परियां केॾा वञण खां बहितर आहे त ॻोठ में ई थियो आहे ऐं माण्हू सभु जेके आहिनि उते अचनि पिया ऐं सिस्टम सही माना में हले पियो ऐं वॾा सौरात आहियूं साईं ज़ुल्फ़कार शाह जे हिते सेंटर क़ाइमु करायो। महिरबानी। लाइट भी आहे, पूरो सुठो असांजा स्कूल जे उस्ताद ऐं बटे वाला वग़ैरह से ख़िदमत में आहिनि, रेवेन्यू जो ऑफिसर बि हिते मौजूदु आहिनि, पुलिस जी सिक्योरिटी तमामु सुठे नमूने सां आहे। 4 JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो 4 JDO न्यूज़।